मील मुक गए, आ गई बाजार शाम में 1600 मील मुक गए, आ गई बाजार शाम में। ले पाए उठा तो जल्दी, ले पाए उठा तू जल्दी, सोए पर दादार शाम औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां त मां इहो चवंदुमि अॼु मौला जी आमद जी रात आहे, मौला मुश्किल कुशा जी। ऐं पहिरियां इहा दुआ मां घुरंदुमि त अॼु रात जे सदके मुंहिंजा अल्लाह मरहूम ज़वार उस्ताद कमन खे करवट करवट जन्नत में जायूं नसीब फरमाए। अॼु रात जे सदके उस्ताद कमन हिकु वॾो नालो हुयो नोए ख़ानी जी दुनिया में, तमामु वॾो नालो हुयो, जंहिंजा नोहा असां पढ़ंदा हुआसीं। ऐं माशाअल्लाह असांखे जेकी बि शोहरत मिली उस्ताद कमन जे नोहनि मां ई मिली। उस्ताद कमन जी शख़्सियत जेकी हुई तमामु नफ़ीस ऐं बाकिरदार माण्हू हुयो। ऐं जॾहिं बि असां उन वटि वेंदा हुआसीं ख़ुदा जो क़स्म दुआऊं कंदो हुयो, वॾियूं दुआऊं कंदो हुओ, मिलंदो हुयो। नोहा वठंदा हुआसीं, सॼी डायरी खोले ॾींदो। उनजो पुटु फैज़ चवंदा साईं जेको बि तव्हांखे नोह वणे थो तव्हां असांजो खणो। इहा हुनजी सचाई हूंदी। मौला हुननि खे करवट करवट जन्नत में जायूं नसीब फरमाए, असांजूं दुआऊं हुन सां गॾु आहिनि। उस्ताद आवाज़ जी क्वालिटी कहिड़ी हूंदी, सनो हूंदो या भरा वारो हूंदो हुयो? उस्ताद जी क्वालिटी जेकी हुई न, ॿई शयूं हुयसि। भरा वारो आवाज़ बि हुयसि, सनो बि हुयसि। मथे वेंदा त उस्ताद जो आवाज़ सनो थी वेंदो, पर जॾहिं विचोलो पढ़ंदा हुया त उस्ताद जो आवाज़ इहा ई त उस्ताद में क्वालिटी हूंदी। त माना ॿई क्वालिटियूं उस्ताद रखंदो हुयो। उस्ताद जी सिलेक्शन शायरी कहिड़ी हूंदी, माना फज़ाइली हूंदी, मसाइबी हूंदी या इनकलाबी? न न न, उस्ताद जी सिलेक्शन मसाइबी हूंदी। तक़रीबन उस्ताद मरहूम उस्ताद ज़वार कमन मसाइब ते घणो माना ध्यानु ॾींदो हो। साईं मोहम्मद अली शाह मरहूम खां बि जेके बि नोहा असां बि कॾहिं कॾहिं हूंदा हुआसीं त चवंदो हुयो त साईं मसाइब लिखो। नोहे जो मक़सदु ई मसाइब आहे, माना आह गिरियाज़ारी पुकार। उस्ताद कमन घणो माना फोकस मसाइब ते कंदो हुयो। उस्ताद कमन जो आवाज़ भला कॾहिं किथे टुटो हुजे या किथे खुटो हुजे, उहो तव्हांखे असां कॾहिं न ॿुधोसीं। बहरहाल ईअं आहे त आवाज़ु कॾहिं टुटंदो बि आहे, जेके बि पढ़ंदा आहिनि कॾहिं कॾहिं मथे नोह निकिरी ईंदो आहे, पर असां उस्ताद जो कॾहिं बि टुटल आवाज़ु न ॿुधोसीं। इहा ई त हुनजी क्वालिटी। तव्हां उस्ताद कहिड़ा नुआ केस्टुनि में कया आहिनि, उहे को हिकिड़ो को नुह यादि आहे? तक़रीबन मां जेके बि नोहा पढ़िया उस्ताद जा पढ़िया। पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाज़ारों में ज़ैनब। ॿियो जेको मुंहिंजो मशहूरु थियो 1600 मील मुक गए, आ गई बाज़ार शाम में, इहो त जेको पूरी वर्ल्ड में हलियो, इहा उस्ताद जा महिनत हुई। पहिरियों भेरो मां उस्ताद किथे ॿुधो? असां नंढा हूंदा हुआसीं, पोइ कोडजी में आज़ादारी थींदी हुई, पोइ ईअं चवंदा त मेरापुर जी अंजुमन थी अचे, उस्ताद कमन जा नचंदा पढ़णु। पोइ असां वेंदा हुआसीं, नंढा हूंदा हुआसीं, ॿुधंदा हुआसीं माशाअल्लाह उस्ताद जो नोह ईअं लॻंदो त ॼण ज़मीन हले थी जॾहिं उस्ताद नोह पढ़ंदो। हा, ईअं महसूसु थींदो। असां बि ॿुधंदा हुआसीं ऐं वॾो गिरियो थींदो उस्ताद जे नोहे में, मसाइब थींदो। मौला हुनखे करवट करवट जन्नत में जायूं नसीब। उस्ताद सभिनी आज़ादारनि खां विछड़ियो, हुन विछोड़ खे अवां कीअं महसूसु? तमामु हिकिड़ो ख़ाल आहे जेको पूरो न थींदो। उस्ताद पंहिंजे दौर जो बादशाह हुयो नोए ख़ानी में, ऐं तमामु बहितरीनु माण्हू हुयो। मौला हुनखे जन्नत में जायूं। मां बार बार इहा इन जे करे थो दुआ घुरां छो जो अॼु मौला जी विलादत जी रात आहे। मौला करवट करवट हुनखे जन्नत में जायूं नसीब फरमाए।